अवां ॾिसी रहिया सिंध काज़ न्यूज़ ठोला मां रिपोर्ट ॾेई रहियो आहे असांजो नुमाइंदो फैज़ मोहम्मद सूमरो। सकाफ़ती ॾियारो ऐं तालीमी जागरता रैली गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल वन ठुल खां हेड मास्टर सैयद मज़हर अली शाह, DDO मज़हर अली सरकी, TEO ठुल गुलाम रसूल पौड़, TEO मोहम्मद अयूब ख़ान सरकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सीनियर उस्तादनि ऐं शागिर्दनि सिंध जी सकाफ़त अजरक ऐं टोपी पाए हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी तालीम पिरायो, सिंध संवारियो ऐं ॿारनि खे तालीम ॾियारियो, मुस्तक़बिल बचायो, सिंध ज़िंदाबाद, शाह लतीफ़ जी सिंधी ॿोली ज़िंदाबाद जहिड़ा मुख़्तलिफ़ नारा हणंदा प्रेस क्लब वटि पहुता, जिथे शागिर्दनि सकाफ़ती टेबलोज़ पेश करे ख़ूबदाद हासिल कयो। उन मौक़े ते सैयद मज़हर अली शाह ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध हुकूमत हिदायतनि ते तालीम खे फ़रोग़ ॾियण लाइ जागरता रैली कढी शहरनि ऐं वालदेन खे पैगाम ॾेई रहिया आहियूं त हू पंहिंजी औलाद खे तालीम जहिड़े अनमोल तोहफ़े सां नवाज़नि त जीअं हू पंहिंजो बहितर मुस्तक़बिल सां गॾोगॾु पंहिंजे क़ौम ऐं मुल्क जो नालो रोशन करे सघनि। सरकारी स्कूलनि में मुफ़्त तालीम सां गॾोगॾु मुफ़्त किताब पिणु ॾिना पिया वञनि त जीअं ग़रीब मिसकीननि जा ॿार तालीम जहिड़े ख़ूबसूरत ज़ेवर खां रहिजी न वञनि। हिननि वालदेन खे अपील कई त जेके ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे सरकारी स्कूल रवानो कयो वञे त जीअं ॿारनि जो मुस्तक़बिल बहितर थी सघे।